नाज़रीन, हैदराबाद भरिसां हीराबाद वारे इलाइक़े में हेस्को टीम मथां फायरिंग जो वाक़ियो पेश आयो आहे। उन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे साकिब कुबर। जी साकिब, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुलु, मां खे ॿुधाईंदो हलां त हेस्को जी टीम जे मथां जेको आहे हीराबाद सब डिवीज़न जे इलाइक़े कुरैश वेझो जेको आहे नामालूम मोटरसाइकिल सवारनि जेको आहे हेस्को जी टीम जे मथां अंधाधुंध फायरिंग करे ॾिनी, जंहिंखां पोइ हेस्को जो अमलो जेको आहे टिन में भॼी करे पंहिंजी जान बचाई। जंहिं बाद हेस्को जी टीम मामूलो जॾहिं त हेस्को तर्जुमान मोहम्मद सादिक जो चवणु आहे त हेस्को जी टीम जेका आहे उहा पंहिंजे मामूल जे मुताबिक़ जेको आहे बिजली चोरनि जे ख़िलाफ़ु जेको आहे इलाइक़े में सख़्तु ऑपरेशन करण में मसरूफ़ हुई। उन दौरान जेको आहे नामालूम मोटरसाइकिल सवारनि जेके संदसि मथां फायरिंग कई, जंहिं बाद जेको आहे उन मौक़े ते जेको आहे SC जलालुद्दीन अब्बासी ऐं एक्सियन फारूक टुनियो ऐं ॿिया ऑफिसर जेके आहिनि उहे फ़ौरन पहुची विया ऐं पुलिस थाणे ते पहुची विया ऐं होॾां हेस्को चीफ मुज़फ़र अब्बासी इन वाक़े जो जेको नोटिस वठंदे पुलिस ऐं मक़ामी इंतिज़ामिया जे आला अमलदारनि सां राब्तो करे हेस्को जी टीम मथां थींदड़ फायरिंग में मुलविस शरपसंदनि जी गिरफ़्तारी लाइ जेको आहे उहा हेस्को मुलाज़िम ऐं गिरफ़्तारी लाइ इंतिज़ामिया सां ॻाल्हायो आहे ऐं हेस्को मुलाज़िमनि खे मुकमल तौर ते तहफ़ुज़ फ़राहम करण जी पिणु अपील कई आहे। जी।